नेकोकार ऐं ओलियान ते ॻाल्हि पे हली त मां हिकिड़ो तव्हांजे साम्हूं वाक़ियो बयानु थो करियां। हज़रत राबिया बसरी वॾी नेक ऐं औरत हुई ऐं ओलिया अल्लामा हुई। जॾहिं कि राबिया बसरी खां पुछियो त राबिया बसरी तूं हेॾी नेक थी वई, तूं हेॾी ओलिया थी वई, तूं ज़ाहिद ऐं तुंहिंजी तक़वा हेॾी वॾी हद खां क्रॉस करे वई, इहो तोखे मक़ाम ऐं मर्तबो मिलियो कीअं? हज़रत राबिया बसरी पंहिंजो वाक़ियो बयानु थी करे त मिस्र जे शहर जे अंदरि असीं रहंदा हुआसीं। उते कथ अची वियो, यानी बुख अची वई, ॾुकार अची वियो, खाइण पीअण लाइ का शइ बि कोन हुई। पोइ जॾहिं खाइण पीअण लाइ का शइ कोन हुई, उन खां बाद में मुंहिंजो माउ ऐं पीउ ॿई दुनिया छॾे रुख़सत करे विया ऐं असांजी 4 भेणूं हुयूं। मूंखे राबिया इन जे करे चवंदा आहियूं चौथी भेण हुई। 2 भेणूं बि मूंखां अलॻि थी वियूं। चई पोइ अहिड़े ज़ालिम जे हथे चढ़ी वई जो हुन ज़ालिम मूंखे 6 दिरहम जे अंदरि विकिणियो। जॾहिं मूंखे 6 दिरहम जे अंदरि विकियो बि अहिड़े शख़्स खे जेको हुनखां वधीक ज़ालिम हो, उनखां मथे नुक़सान वारो। चई मूंखां ॾुखिया कमु वठंदो हो। हिकिड़े दफ़ा कोठे ते चढ़ी उतां खां किरी पई। जॾहिं धड़ाम करे ज़मीन ते किरी त मूं अलाह खां दुआ करी, या अलाह मूंखे हिन ज़ालिम मां जान छॾा, या अलाह तूं वॾो महिरबान रब आहीं, या अलाह मूं कहिड़ो ॾोह कयो, कहिड़ो गुनाह कयो, या अलाह जो मूंखे अहिड़ी सज़ा ॾिनी। हाणे राबिया बसरी चए थी उन खां पोइ मूंखे आवाज़ आयो, चई राबिया बसरी तुंहिंजो मक़ाम जल्द मां जल्द बुलंद करे छॾंदुसि। राबिया बसरी उहो आवाज़ ॿुधो, राबिया बसरी उथी हिकिड़े कुंड जे अंदरि हिकिड़ी जॻह जे अंदरि पंहिंजी इबादत गाह ठाही। बसि निमाज़ूं पढ़ंदी, अलाह खां रोईंदी, दुआऊं घुरंदी। त हिकिड़े दफ़ा इन जो मालिक हज़रत राबिया बसरी खे ॾिठई त निमाज़ पढ़े पई। राबिया बसरी मां हिकिड़ी रोशनी आई। राबिया बसरी मां रोशनी ॾिसी परेशान थी वियो। सुबुह थियो, हू सम्झी वियो त हीअ का अलाह वारी आहे। हज़रत राबिया बसरी खे घुराए करे वॾो इज़त ऐं वॾो एतिराम ऐं वॾो मक़ाम ऐं वॾे मर्तबे सां विहारई, सुठा खाधा खाराई, सुठी इज़त कई। सुठी इज़त करण खां पोइ राबिया बसरी खे चई तोखे मूं आज़ादु करे छॾियो, तूं वञ, तोखे मूं आज़ादु करे छॾियो, तूं वञ। राबिया बसरी चवे थी पोइ मूंखे जॾहिं आज़ादु कई, पोइ के ॻोठ ॾे मूं रुख कोन कयो, पोइ हली वईसि जंगल जी तरफ़, वीरान वादी जे तरफ़। केर बि हुते कोन हो, न को मर्द न को औरत, अकेली तने तनहा सिर्फ़ु ख़ुदा जी इबादत कंदी। उन खां पोइ राबिया बसरी जी रूटीन इहा ठही, 1000 रकातूं नफ़ुल पढ़ंदी हुई। त अलाह खां इहा ई दुआ घुरंदा करियो त अलाह ताला असांखे ओलियान वारो रस्तो ॾे ऐं अलाह ताला असांखे मुतक़ी ऐं परहेज़गार बनाए। जेकॾहिं असीं मुतक़ी ऐं परहेज़गार बणिजी वियासीं त पोइ असांजा सभु मसइला पाणे हल थी वेंदा।